कराची जो बहादुराबाद उहो मर्कज़ जितां कॾहिं कराची जी सियासत जा फ़ैसिला थींदा हुआ, अॼु साॻे मर्कज़ मां धिकनि मुकनि फायरिंग ऐं गिरफ़्तारियुनि जूं ख़बरूं छो निकिरी रहियूं आहिनि? छा MQM पाकिस्तान हिकु भेरो ॿीहर वॾी टुट फुट ॾांहुं वधी रही आहे? छा इक़्तिदार जी कुर्सी ॾांहुं अंदरूनी जंग हाणे खुली साम्हूं अची वई आहे? छा नवनि सूबनि बाबति थींदड़ बहस हिन बाहि में तेल जो कमु कयो? ऐं सभ खां अहम सवाल त छा ही सिर्फ़ हिकु सियासी इख़्तिलाफ़ात आहे या वरी पाकिस्तान जी सियासी मंज़रनामे में हिकु नई रांदि शुरू थी चुकी आहे? अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आउं आहियां GM कोकर ऐं मां ॾिसी रहिया आहियो FIR डिजिटल। अॼु जी हिन ख़ासि रिपोर्ट में असीं तव्हांखे बहादुराबाद जे इन्हनि बंदि दरवाज़नि पोयां वठी हलंदासीं जिते ताज़नि रिपोर्टनि मूजिबि अहिड़ा वाक़िआ पेश आया आहिनि जिन पाकिस्तान जी सियासी हलकनि में हलचल मचाए छॾी आहे। अॼु जी वीडियो में असीं जज़्बात न पर वाक़िआ, तारीख़, सियासी पस मंज़र ऐं साम्हूं आयल रिपोर्टनि जे बुनियाद ते तव्हांखे उहा तस्वीर ॾेखारींदासीं जेका शायदि केतिरनि ई माण्हुनि खां लिकियलु आहे। तंहिं करे ही वीडियो आख़िर ताईं ज़रूरु ॾिसो, छो त आख़िर में असीं उहो बि ॿुधाईंदासीं त बहादुराबाद में थियल ही वाक़ियो पाकिस्तान जी ईंदड़ सियासत ते कहिड़ो असरु विझी सघे थी ऐं छो केतिरा ई सियासी मुबसर इनखे हिकु इंतिहाई अहम मोड़ क़रार ॾेई रहिया आहिनि। अचो त हाणे शुरू करियूं बहादुराबाद जी इन कहाणीअ सां जंहिं पाकिस्तान जी सियासत में हिकु नओं तूफ़ान बर्पा करे छॾियो आहे। रिपोर्टनि मूजिबि MQM पाकिस्तान जी आर्ज़ी मर्कज़ बहादुराबाद में हिकु अहम इजलास रथियल हो जंहिं में मुल्क जी मौजूदा सियासी सूरत हाल, नवनि सूबनि बाबति हलंदड़ बहस में पार्टी जे मुस्तक़बिल जी हकमत अमली ते गौर थियण वारो हो। पर इजलास शुरू थियण खां अॻु ई माहौल ओच जो तब्दील थी वियो। लफ़्ज़नि जी जंग शुरू थी वई, नारा लॻा, तलख़ जुमलनि जी ॾे वठि शुरू थी वई ऐं पोइ रिपोर्टनि मूजिबि ॻाल्हि हथे पइजी वञण ताईं पहुची वई। धिका मुका, कुर्सियूं ऐं कुझु रिपोर्टनि मूजिबि फायरिंग जा आवाज़ बि ॿुधण में आया। इन खां पोइ कारकुननि में भाॼ पइजी वई। कुझु माण्हुनि जी ज़ख़्मी थियण जूं बि ख़बरूं साम्हूं आयूं जॾहिं त कानून लागू कंदड़ इदारा बि हरकत में अची विया। पर सवाल उहो आहे, आख़िर अहिड़ो छा थियो जो हिकु ई पार्टी जा अॻवान ऐं कारकुन हिक ॿिए जे साम्हूं अची बीठा? छा इख़्तिलाफ़ात सिर्फ़ु उहिदनि ते हुया या वरी मामिलो अञा इन खां बि घणो अॻिते निकिरी चुको हो? ॿिए ॾींहुं जॾहिं हुकूमत में सिक्योरिटी इदारनि जी वॾी नफ़री बहादुराबाद पहुती त सियासी गर्मी वधीक वधी वई। रिपोर्ट मूजिबि बहादुराबाद मर्कज़ बाबति इंतकामी कार्रवाई थियण ते बि गौर कयो वियो जॾहिं त बाद में रहमान उर्फ़ भोलू ऐं ज़ीशान खे गिरफ़्तार कयो वियो। इन्हनि गिरफ़्तारियुनि खां पोइ सियासी हलकनि में नवां सवाल जनम वठण लॻा। छा उहे गिरफ़्तारियूं रुॻो कानूनी कार्रवाई जो हिसो हुयूं या वरी इन्हनि जो तालुक़ु बहादुराबाद वारे वाक़िए सां बि हो? छा MQM पाकिस्तान हाणे पंहिंजे सभ खां ॾुखिये सियासी इम्तिहान मां गुज़री रही आहे? जेकॾहिं अंदरूनी इख़्तिलाफ़ात ईअं ई वधंदा रहिया त उन जो फ़ाइदो आख़िर कंहिंखे पवंदो? उहो त ईंदड़ वक़्तु ई ॿुधाईंदो। तेसिताईं असां सां जुड़िया रहो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारिजो। ख़ुदा हाफ़िज़।